मोरो सिंध खां ख़बर शामिल कजे थी। सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ म्यूनसिपल कमेटी मोरो जो इजलास म्यूनसिपल कमेटी मोरो के चेयरमैन मोहतरम नज़ीर अहमद मेमण की सदारत में थी गुजरो। इन इजलास में म्यूनसिपल कमेटी मोरो के वाइस चेयरमैन हाजी अनवर कायम खानी, चीफ म्यूनसिपल ऑफिसर फैसल हसन डहरी समेत काउंसलरन शिरकत कई। इजलास में मोरो शहर के बेहतरीन भलाई सूह सदारी तरक्याती कमन सफ़ाई एनक्रोचमेंट समेत मुख्तलिफ मामलन ते ॻाल्हियूं कयूं वयूं ऐं तजवीज़ूं पेश कयूं वयूं। उन मौक़े ते म्यूनसिपल कमेटी मोरो के चेयरमैन मोहतरम नज़ीर अहमद मेमण चयो त असां सभई गॾिजी मोरो शहर की बेहतरी ऐं हितां जे रहवासियुनि जे मसइलनि जे हल जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदासीं त जीअं मोरो खे मॉडल शहर बणाए सघूं ऐं वधि खां वधि मोरो जे शहरियुनि खे सहूलियत फराहम करे सघजनि, जे लाइ असां भरपूर कोशिशूं वठंदासीं। मोहतरम नज़ीर अहमद मेमण वधीक चयो त असांखे पंहिंजे क़ाइद सूबाई वज़ीर मोहतरम ज़ियाउल हसन लंजार जी हिदायत थियल आहे त मोरो शहर जी ख़ूबसूरती ते बेहतरी लाइ शहरियुनि जे मसइलनि जे हल लाइ तकड़ा कदम खयां वञनि। मुंहिंजो ताउन अव्हां जे मुकमल रहंदो ऐं सिंध हुकूमत तरफ़ां पिणु मोरो वासियुनि लाइ मदद पिणु वरिती वेंदी। जंहिंखां पोइ सभई म्यूनसिपल कमेटी मोरो जा काउंसलर मोरो शहर जी बेहतरी भलाई ऐं अवाम जे मसइलनि जे हल लाइ मुतफ़िक़ थियो।